बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम साथियो। मां अॼोके इन सबक में तव्हांखे माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे मेन पेज जे बारे में पढ़ाईंदुमि। मेन पेज जी सेटिंग कीअं कजे, पेज कीअं रखिजे, पेज में प्रिंट कजे त उन जे लाइ कीअं सेटिंग वग़ैरह कजे। साथियो, इन खां पोइ मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुमि त शीट खे कॉपी कीअं कजे। हिकिड़ी शीट खे कॉपी करे हुन जी ॿी डुप्लीकेट शीट खे ठाहिजे। अचो त पाण सबक जी तरफ़ हलूं था। हीअ हेठि जेका रो आहे साए कलर में, हिते ई टे मुख़्तलिफ़ लेआउट्स मौजूदु आहिनि। पहिरियों जेको लेआउट आहे उहो नॉर्मल मोड जो लेआउट आहे, जेको तव्हां हिन वक़्तु ॾिसी रहिया आहियो। घणे माण्हुनि खे एक्सेल में प्रिंट करण जे बारे में ख़बर न हूंदी आहे, इन जे करे मां तव्हांखे सभ खां पहिरियां हिन जो बुनियादु ॿुधाईंदुसि। उन खां पोइ लेआउट में नंबर 2 ते आहे पेज लेआउट। जॾहिं पेज लेआउट ते पाण क्लिक कंदासीं त जीअं एक्सेल जेका आहे पेजिस में विराइजी वेंदी। तव्हां हिन वक़्तु ॾिसी रहिया आहियो जीअं पेज ते पाण बीठा आहियूं, इहो एक्टिव पेज आहे ऐं हीउ पेज जेको आहे थोरो हल्को रंग थियल आहे, मतिलबु इहो पेज जेको आहे एक्टिव न आहे हिन वक़्तु। हिन सिर्फ़ु हीउ हिकु ई पेज एक्टिव आहे। जीअं पाण वर्ड में रूलर जी मदद सां पेज जी सेटिंग के मार्जिन के घटि वधि पे कयोसीं, ईअं ई पाण एक्सेल जे अंदरि बि पेज जी मार्जिन के घटि वधि हितां करे सघंदा आहियूं। ही मुख़्तलिफ़ पेज जा ऑप्शन्स मौजूदु आहिनि मार्जिन खे घटि वधि करण जो। दोस्तो, उन खां पोइ टियों ही मौजूदु आहे पेज ब्रेक प्रीव्यू। पेज ब्रेक प्रीव्यू में सिर्फ़ु जेतिरा असांजा अखर लिखियल हूंदा सिर्फ़ु उहा शइ ज़ाहिर कंदो, बाक़ी प्रीव्यू में ज़ाहिर न कंदो। इन लाइ पाण हिकु ॿिनि लाइनुनि ते अखर लिखी हिनखे तजुर्बो करे ॾिसूं था। हाँ, पाण क्लिक था कयूं पेज ब्रेक प्रीव्यू ते। तव्हां ॾिठो त जेतिरा सिर्फ़ु जिन कॉलमनि में अखर लिखियल आहिनि सिर्फ़ु उन्हनि कॉलमनि ताईं असांजो पेज नज़र अची रहियो आहे, बाक़ी कॉलम्स सॼा गुम थी विया आहिनि। ही मुख़्तलिफ़ 3 पेज जा हिन जा प्रीव्यू आहिनि, हिन जा लेआउट्स आहिनि एक्सेल जा। इन खां पोइ मां तव्हांखे ॿुधायां थो हिकिड़ी ॻाल्हि अहम तव्हां शेयर कयां। जॾहिं पाण हिन खे प्रिंट कंदासीं त ही जेके कॉलम्स ऐं रोज़ जूं तव्हां ॾिसी रहिया आहियो विच में लकीरूं आहिनि, इहे इनखे चइजे हेडर्स आहिनि या इहे इन्हनि जा बॉर्डर आहिनि। इहे बॉर्डर जेके आहिनि प्रिंट में न ईंदा जेसिताईं पाण तव्हां वञी करे बॉर्डर मां हिननि खे बॉर्डर ॾींदासीं। बॉर्डर कीअं ॾिजे, इहो पाण माइक्रोसॉफ्ट वर्ड में बि सिखी आया हुआसीं, इहो एक्सेल जे अंदरि बि मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। हिन वक़्तु ई त बॉर्डर कीअं ॾिजे। सिलेक्ट करे ही बॉर्डर जा ऑप्शन मौजूदु आहे, हितां पाण खे बॉर्डर वग़ैरह ॾेई सघूं था। बॉर्डर तव्हां माइक्रोसॉफ्ट वर्ड में बि सिखिया आहियो, उहे बॉर्डर साॻियो तरीक़ो आहे। हिन खां पोइ हिन शीट खे कॉपी कीअं कजे, मां तव्हांखे शीट खे कॉपी करे सेखारींदुसि। राइट ते क्लिक करे मूव आर कॉपी ते क्लिक कंदासीं ऐं हिनखे मूव टू द एंड ते क्लिक थो कयां ऐं क्रिएट अ कॉपी ते सिलेक्ट करे ओके कंदुसि त साॻी शीट जी हिते कॉपी थी वई। जेका डेटा शीट में मौजूदु हुई उहा डेटा असांजी अॻिली ॿी शीट में अची वई। इन सां थींदो जो असांजी फॉर्मेटिंग जेका आई इन ते को बि इफेक्ट न पवंदो। पर जेकॾहिं मां हितां मिसाल तौर ते डेटा खे तव्हां ॾिसी रहिया आहियो कॉपी कंदुसि ऐं हिते मां ॿी शीट सिलेक्ट करे हिते मां करे पेस्ट कंदुसि त उहा फॉर्मेटिंग जेका हूंदी नी मुंहिंजी पोई शीट वारी उहा अॻिते पोइते थी वेंदी। तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो त हीअ केतिरो पहिरियों कॉलम वॾो आहे, त हिते हिन शीट ते उहो पहिरियों कॉलम नंढो नज़र अची रहियो आहे, मतिलबु फॉर्मेटिंग ते इफेक्ट पइजी वियो। पर जेकॾहिं मां हिन ते क्लिक कंदुसि हिते हिनखे क्लिक था कयूं, मां हिनखे जेकॾहिं कॉपी कंदुसि मूव टू एंड करे क्रिएट कॉपी। एंड जो मक़सदु आहे आख़िर में जेके तव्हां कंहिं बि शीट खे अॻिते पोइ रखणु चाहियो था त हुन शीट ते क्लिक करे हुन जे अॻियां पोइ रखी सघो था। हाणे ओके कंदुसि त
तव्हां ॾिसो त कॉपी करण सां मूं वटि कॉपी करण सां असांजी कंहिं बि फॉर्मेटिंग ते इफेक्ट न पियो। साॻियो साथियो, अॼु जो लेसन काफ़ी आहे। अॻिते मिलंदासीं कुझु नई मालूमात सां गॾु।